डिगरी भरिसां खेवण किरण जे नतीजे में हिक ई घर जा 7 गर्भाती ज़ख़्मी थी पिया। भील बिरादरी सां तालुक़ रखंदड़ पोरियत ख़ानदान जे माण्हुनि मूजिब ओचितो आसमानी बिजली किरण सबबि 2 पुटनि समेत 3 न्याणियूं जोधो भील, रेशमा भील, चागो भील समेत ॿिया ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे हंगामी बुनियादुनि ते डिगरी इस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टरनि ज़ख़्मियुनि जो तिबी इलाज करे खेनि घर रवानो करे छॾियो। ॿिए पासे डिगरी में नौजवान बिजली जो करंट लॻण सबबि फौत थी वियो। 25 वरनि जो प्रकाश मेघवाड़ बिजली जी मोटर मां करंट लॻण सबबि फौत थियो, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते डॉक्टरनि संदसि मौत जी तस्दीक कई। लाश घर पहुचण ते घर में कोराम मची वियो। दादू शहर जे फरहान कॉलोनी वासण मसमात रियाना गोपांग पाड़ेसरी जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब दादू पहुची वई। उन मौक़े ते मसमात रियाना मीडिया खे ॿुधायो त पाड़े जो ॿारु असांजे घर में खेॾणु आयो, जंहिं बाद पाड़ेसरी मर्द घर में दाख़िल थी चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल कंदे मूंखे तशद्दुद जो निशानो बणायो। मामले ख़िलाफ़ थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराई, पर पुलिस को बि तदारुक नाहे कयो। हुन SSP दादू खां मुतालबो कयो त अरशद चारण, शकील चारण समेत वाहिद चारण मां जान जो ख़तरो आहे। मामले जो नोटिस वठी तहफ़ुज़ ॾिनो वञे। कराची में क़ाइम दिल जी बीमारियुनि वारी इस्पताल NICVD में इंतज़ामिया बरसाती पाणी नेकाल करण में नाकाम थी वई। इस्पताल में बरसात जो पाणी मौजूदु हुजण करे इलाज लाइ ईंदड़ मरीज़ ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मरीज़नि ऐं संदनि वारसनि मूजिब NICVD मेन गेट खां एमरजेंसी काउंटर ताईं पाणी बीठल आहे। काउंटर अॻियां पाणी में बीही पर्ची वठणी पवे थी। हुननि इंतज़ामिया खां मुतालबो कयो त बरसाती पाणी खे नेकाल करे परेशानी ख़तमु कई वञे। मोरो में नाफ़रमान पुट पारां माउ खे हिरासा कंदे पीउ जी मिल्कियत पंहिंजे नाले कराइण वारे मामले ते माउ मसमात ज़ैनब ख़ातून मीडिया खे ॿुधायो त मूंखां नाफ़रमान पुट बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे पैसनि बहाने मिल्कियत जे कागज़नि ते आङूठा हणाए वियो। हुन चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट सूबाई घरू वज़ीर पुलिस इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी मिल्कियत वापसि कराई वञे। खानपुर महर वेझो बिजली जो करंट लॻण सबबि ॻोठ छतन महर वासण मसमात बानू महर फौत थी वई। घर अंदरि बिजली वारे पखे जी तार में विचरण सबबि खेसि करंट लॻो। फोतीअ जे घर में रोज़ राड़ो पइजी वियो।